पाकिस्तानी फास्ट बॉलर हसन अली जी साली कैसर खान भारत में यादगार फैमिली रीयूनियन जूं तस्वीरूं जारी कंदे हसन अली खे आजियां चयो आहे। ताज़ो कैसर खान फोटो एंड वीडियो शेयरिंग ऐप इंस्टाग्राम ते कुछ तस्वीरूं जारी कयूं आहिनि, जिन में साणस गॾु हसन अली ऐं सामिया खान खे ॾिसी सघिजे थो। तस्वीरुनि जे कैप्शन में कैसर इन्हनि यादगार घड़ियुनि जी ख़ासियत ॿुधाईंदे हसन अली लाइ लिखियो त भलीकार जीजाजी, ख़्याल रहे त हसन अली 20 अगस्त 2019 ते भारत ॼाई सामिया खान सां दुबईअ में शादी कई ऐं हलंदड़ साल जोड़े जी शादी खे 4 साल पूरा थी विया आहिनि। भारत सां वास्तो रखंदड़ सामिया खान ऐं हसन अली जी मुबैना तौर ते 2018 में दुबई जे हिक वेझे दोस्त ज़रिए मुलाक़ात थी हुई ऐं हू 1 साल बाद 2019 में शादीअ जे बंधन में ॿधिजी विया हुआ, जॾहिं त 2021 में वटन धीअ जी आमद थी। शादी खां पोइ सामिया खान हिकु भेरो बि पंहिंजे अबाणे मुल्क भारत न वई हुई ऐं नई संदसि धीअ हेलिना हसन अली पंहिंजे नानाणे वञी सघी हुई, पर हाणे सालनि बाद सामिया खान जे वालिदेन जे घर में रीयूनियन थी सघी आहे। यादि रहे त वर्ल्ड कप लाइ पाकिस्तानी रांदीगरनि जे भारत पहुचण खां अॻु सामिया खान जे वालिद लियाकत खान पंहिंजी ॾोहिटी ऐं धीअ सां जल्द खां जल्द मुलाक़ात जो इज़हार कयो हो। होॾां हसन अली जी साली बि सोशल मीडिया जी मक़बूल शख़्सियत आहे। कैसर खान जे नाले सां संदसि सोशल मीडिया ते अकाउंट आहिनि। हू पंहिंजूं वीडियोज़ ऐं तस्वीरूं शेयर कंदी रहंदी आहे। पाकिस्तानी क्रिकेटर जी साली क्रिकेट जी बि शौक़ीन आहे ऐं मैदाननि में बि नज़र ईंदी आहे। हू उतां बि वीडियोज़ शेयर करे क्रिकेट लाइ पसंदीदगी जो इज़हार कंदी आहे।